जेके माण्हू चवनि था त सिंध में खौफ आहे, दहशत आहे, अहले इक़्तिदार जी, ॾोहनि जी, ज़ुल्म जी, वॾनि गाॾियुनि जी, वॾनि दबदबनि जी, जागीरदारनि, सरदारनि, पीरनि, मीरनि, अरबपतिन ऐं खरबपतिन जी। उहे जी ॾिसो त सिंध ऐं बलोचिस्तान जे दंग ते जैकबाबाद ज़िले जे हिन ॾूरा इलाइक़े में कंबर शहदाद कोट जैकबाबाद जे बॉर्डर ते पंहिंजे भाउ अयाज़ लतीफ़ पलीजीअ खे ॿुधण ऐं मिलण लाइ समूरनि खौफ़नि ऐं रुकावटुनि खे टोड़े ही हज़ारे माण्हू अची गॾिजा आहिनि। ही हज़ारे माण्हू बेखौफ़ बाहिम्मत दिलेर माण्हू नथा डिॼनि तव्हां खां, ना आहिनि खौफ़ ज़दा तव्हां खां।